यार भेण भेण हूंदी अथो। भेण जो भी अजीब रिश्तो आहे। पढ़ण जी वञण खां पोइ भाइरनि खे को सवाल काई फरमाइश नाहिनि कंदियूं। ख़ुदा जो कसम भेनरुनि में अमल जो प्यार नज़र ईंदो आहे। दुख सुख में उन्हनि खां हाल अहवाल वठंदा करियो, छो त हुननि जी नज़र हर टाइम उन्हनि रस्तनि ऐं उन्हनि दगनि ते हूंदी आहे जिथां भाव जो गुज़र हुजे। भला शादीअ खां बैद में जेकॾहिं उहे भेनरूं तव्हांजे घर में अचनि, ख़ुदा कॾहिं बि उन्हनि खे पंहिंजनि घर वारनि जे हथां बेइज़त न कजो, छो त काफ़ी सारा अहिड़ा मर्द अहिड़ा भाइर आहिनि जेके पाण त पंहिंजनि भेनरुनि सां मुहबत कंदा आहिनि, लेकिन उन्हनि खां इहा ॻाल्हि विसरी वेंदी आहे त असांजूं घर वारियूं उन्हनि सां कहिड़ो हाल थियूं कनि। पंहिंजनि भेणुनि जी पंहिंजनि हथनि सां ख़िदमत कजो, बिल्कुलु ईअं ई कजो जीअं नंढे लाकू उहा भेण तव्हांजी ख़िदमत कंदी हुई। यकीन कयो, इहो अमल तव्हांजे माउ पीउ खे ऐं ख़ुदा खे बि ॾाढो पसंदि ईंदो।